हिक मुल्क में हिकु बादशाह रहंदो हो। खेसि हिकिड़ी धीउ हुई। हिकु दफ़े हू सख़्तु बीमार थी पई, जंहिंखे हकीमनि बि जवाबु ॾेई छॾियो हो। बादशाह सॼे मुल्क में ऐलान करायो त जेको बि संदसि धीउ जो इलाजु कंदो उहो हिन तख़्त जो वारिस थींदो ऐं हू पंहिंजी धीउ जी शादी उन सां कराईंदो ऐं अधु मिल्कियत बि ॾींदो। इहो बि चयो त जेकॾहिं हू शहज़ादीअ जो इलाजु न करे सघियो त हू हुन खे भित में ज़िंदा दफ़न कराए छॾींदो। हिकु ॻोठ में काठेर रहंदो हो। हू पंहिंजी क़िस्मत आज़माइण लाइ महल पहुची वियो। हुन खे काठियुनि जी जड़ी बूटियुनि जी कुझु ॼाण हुई। हुन बादशाह खे चयो त हू शहज़ादीअ जो इलाजु कंदो, पर हू उन जे बदिले में बादशाह जी मिल्कियत नथो चाहे। इहो ॿुधी बादशाह हैरान थी वियो त हेॾी बादशाहत हीउ कीअं छॾे सघे थो। काठेर चयो त हू सिर्फ़ु शहज़ादी सां शादी करणु चाहे थो ऐं हू उन खे पंहिंजी झूपड़ीअ में पाण सां गॾु रखंदो। बादशाह खे पंहिंजी धीउ जी ख़ातिर काठेर जी इहा शर्त मञण ते मजबूर थी वियो ऐं काठेर शहज़ादीअ जो इलाजु करणु शुरू कयो। कुझु ॾींहंनि में ई शहज़ादी सिहतयाब थी वई ऐं काठेर बादशाह खे पंहिंजो वाइदो यादि ॾियारियो। हाणे बादशाह अची परेशान थियो। बादशाह सोचियो त हू पंहिंजी धीउ जी शादी हिकु काठेर सां कीअं कराए ऐं कखाए घर में कीअं थो ॾिसी सघे। सो बादशाह चाल सोची त काठेर खे कंहिं अहिड़ी जाइ ते मोकिलिजे जितां हू कॾहिं बि वापसि न अची सघे। बादशाह काठेर खे रोज़ु कंहिं न कंहिं उज़र सां परे मोकिलींदो हो। तोड़े जो काठेर एॾो फुर्तीलो हो जो शाम जो ई वापसि मोटी ईंदो हो। बादशाह शहज़ादीअ सां तमामु घणो प्यारु कंदो हो। सो बादशाह ॾाढो परेशान थियो। बादशाह सोचियो छो न हिन खे समुंड मां हीरा ॻोल्हण लाइ मोकिलियां ऐं हीरा न खणी अचण ते हिन खे शहज़ादीअ तां हथु खणण जो चवां। सो ईअं ई कयईं। होॾां काठेर तारूब हुओ। सो न कयईं हम ऐं न कयईं तम ऐं बादशाह खां मोकिलाए समुंड ॾांहुं निकिरी पियो। पोयां बादशाह शहज़ादीअ लाइ हिकु कूड़ो जनाज़ो तयारु करायो त जीअं काठेर खे चए त तुंहिंजे वञण खां पोइ शहज़ादी मरी वई ऐं शहज़ादीअ खे झंग में हिकु झूपड़ी तयारु कराए आरज़ी तौरु हिकु बानीअ सां ओॾां मोकिले छॾियईं। काठेर कुझु ॾींहंनि में समुंड जे तरे मां हीरा कढी महिलात ॾांहुं हलियो वियो। रस्ते में शहज़ादीअ जो जनाज़ो मिलियो। काठेर माण्हुनि खां पुछियो त केरु मरी वियो आहे। सो ॿुधायो वियो त हीअ शहज़ादी मैमूना जो जनाज़ो आहे। काठेर हीरा उछलाए जनाज़े जे पोयां भॼणु लॻो। काठेर खे क़ब्रिस्तान पहुचण में थोरी देरि थी वई। जॾहिं हू क़ब्रिस्तान पहुतो त ॾिठईं त शहज़ादीअ खे दफ़न कयो वियो आहे। काठेर हंजूं हारे रोअण लॻो। सभु क़ब्रिस्तान मां वञी चुका हुआ। ॾिसंदे ई ॾिसंदे राति थी वई ऐं झंगली जानवरनि जा आवाज़ अचण लॻा। शहज़ादी बानीअ सां गॾु झूपड़ीअ में आराम करे रही हुई त कापहर बघड़ ॿाहिरां आयो ऐं शहज़ादीअ ते हमिलो करे ॾिनई। बानी मथसि ॾाढियूं लठियूं उछलायूं, पर हू शहज़ादीअ खे जंग ॾांहुं छिके खणी वियो। सुबुह थींदे ई बादशाह खे ख़बर पई त शहज़ादीअ खे झंगली जानवर खणी विया आहिनि। सो सिपाहियुनि खे सॼे झंग में शहज़ादीअ जी ॻोल्हा लाइ मोकिलियईं, पर शहज़ादी कान मिली। सभिनी चयो त झंगली जानवर शहज़ादी खे खाई विया आहिनि। बादशाह ॾाढो पछतायो ऐं ज़ारो क़तार रोअण लॻो ऐं चवण लॻो त काश मां शहज़ादी जी शादी काठेर सां कराए छॾिया हा। एतिरे में शहज़ादी जो आवाज़ बादशाह जे कननि सां टकराइण लॻो। शहज़ादी बाबा 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 कंदी हवेलीअ में दाख़िल थी। हुन जे चहिरे ते जानवरनि जे चकनि जा निशान हुआ। बादशाह पंहिंजी शहज़ादीअ खे ज़िंदा ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। तंहिं ते शहज़ादी बादशाह खे ॿुधायो त हिन जी रड़ियुनि ते झंग में सुतल काठेर डोड़ंदो अची हिन खे झंगली जानवरनि खां बचाए वरितो आहे। बादशाह पंहिंजे फ़ैसिले ते शर्मसार थियो ऐं काठेर खां पंहिंजी ग़लतीअ जी माफ़ी घुरी ऐं शहज़ादीअ जी शादी काठेर सां करण जो ऐलान कयईं। कुझु ॾींहंनि खां पोइ शहज़ादी जी शादी काठेर सां थी वई ऐं पोइ ॿई ख़ुशि गुज़ारण लॻा। हिन कहाणी
साबित कयो त दौलत सां ख़ुशियूं कॾहिं बि ख़रीद नथियूं करे सघिजनि।